बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाबा साईं ग़ुलाम हैदर शाह जो फ़रमान आहे, मुंहिंजा दोस्तो, ज़िंदगी ॾुखनि सुखनि जे विच वारी वादी आहे, जिते ॿिन्हिनि सां गॾु रहणु सिखणो पवंदो। लहराइण सां जान कोन छुटंदी, हिमत ऐं हौसले सां हलणो पवंदो। जेको पंहिंजी खामियुनि ऐं ग़लतियुनि जो अज़ालो करे अॻिते वधियो, उहो ख़्वाम खां ॾुख कोन खाईंदो। पर जेकॾहिं पंहिंजूं ख़्वाहिशूं वधाए छॾियईं, पोइ उहे अणपूरियूं रहिजी वयूं त ॾुख रसंदो। जेकॾहिं तवक्कुल ऐं हिमत सां कमु वठिबो त मायूस कोन थिबो। वक़्त जे हालतुनि सां मुआदो अटकाए हलिबो त हिक न हिक ॾींहुं कामयाबु थिबो। पर जेकॾहिं हार मञिबी, हीअं लात थिबो त नाकामी मिलंदी। असांजो दर्स सूफ़ियाणो आहे, जहिड़ी तहिड़े हाल में हलणो आहे, बीहणो न आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, गुनाहनि लाइ माफ़ी आहे ऐं पछताव बहितरीनु इलाजु अथव। जे पंहिंजी ग़लतीअ ते पछताइणु सिखी वरितो, उहो कामयाबी जी राह ॻोल्हे लहंदो। सुस्ती ऐं मुनाफ़िक़त में फ़र्क़ु आहे। सुस्ती लापरवाही आहे, वरी चुस्त थी वञिबो, पर मुनाफ़िक़त गद्दारीअ में शुमार थिए थी। अल्लाह असांखे हिम्मत ऐं बुर्दबारी अता फ़रमाए। बाबे इस्लाह, किताब हिदायत सुलूक कलंदरियत मां इक़्तबास।